नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी खां खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सहो ऐं DG एग्रीकल्चर एंड रिसर्च काउंसिल अताउल्ला ज़िले में 12 सेंटर माकड़ के माण्हू खां फ़ी किलो 12 रुपया ख़रीद करण लाइ सेंटर क़ाइम करे छॾिया। 1 जुलाई खां ख़रीदारी कई वेंदी। ज़िले इंतज़ामिया एग्रीकल्चर खाते माकड़ जी ख़रीदारी लाइ छाछरो, डाही, मिठी ऐं सलामकोट ऐं 2 सेंटर ऐं 2 इलाइक़नि में सेंटर क़ाइम करण लाइ फ़ैसिलो कयो वियो आहे। 10 समाजी तंज़ीमूं भी माकड़ ख़रीद करण लाइ ज़िले इंतज़ामिया जो सहकार कंदी। थरपारकर ज़िले में नगर पार्कर छाछरो, डाही तालके में माकड़न जा बच्चा मौजूदन ज़िले इंतज़ामिया पारा फुआरो कराए पियो वञे। असां माकड़ के जिंदा या मरी वियल जेको भी पलड़ो ईंदो उन खे क़ाइम कयल 12 सेंटरन ते 15 रुपया फ़ी किलो ख़रीद कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।